है तो जिन इन नखनि में सावणीअ जी बरसात जो मंज़र छा थियो आहे? ॿुधाए छा थियो? काका वही थियो आहे काका जेको हमेशा खां असां सां थींदो आयो आहे। वही थियो काका, असां बेबस लाचार दरवेश हिंदुनि खे हमेशा कुटा वियो आहे। वही थियो काका। काका उन्हें काका मुझे भाव जो लाश मोकलो काका, लाश उठ मत, हौसला कर चंद, हौसला कर। ये तो वाकई बड़ो जुल्म जबर आ। ये जुल्म किए थियो? साॻियो ई जुल्म जेको हमेशा खां असां सां थींदो रहियो आहे काका। असांजे प्रेम खे, असांजी मोहबत खे, असांजे सब्र खे, असांजे सच खे हमेशा मारियो वियो आहे, हमेशा मारियो वियो आहे काका। लेखचंद इहो वाकई बड़ो जुल्म अमल खे जबर जबर। हिन मुआशरे में अहिड़नि माण्हुनि जे अखियुनि ते अंध जूं पटियूं ॿधल आहिनि, अंध जूं पटियूं, जिनखे न हक़ जी सुञाण आहे, न सच जी सुञाण आहे, न रिश्तनि जी सुञाण आहे। बेबस आहियूं, लाचार आहियूं, छा कयूं, काॾे वञूं? आखिर छो काका असांखे हिन सिंध सां मोहबत जी सज़ा ॾिनी थी वञे? आखिर छो काका? असां त युगनि खां, सदियुनि खां वठी हिन सिंध माता जी तहज़ीब जा वारिस रहिया आहियूं। असीं त हिन सिंध जो साहु आहियूं। ये सिंध असांजो साहु आहे। ये सिंध असांजी माउ आहे, माता आहे असांजी। ये सिंध असांजे लाइ सीता आहे, राम आहे, भगवान आहे। पोइ छो असांखे बेडो मारियो थो वञे? आखिर असांजो अपराध कहिड़ो आहे? कहिड़ो आहे असांजो अपराध? काका ॿुधाए, छा असां कॾहिं कंहिंजो क़त्ल कयो आहे या कॾहिं कंहिंजे मथां गवाही ॾेई कंहिंखे बेगुनाह पाई ॾियारी आहे? ॿुधाए काका, ॿुधाए यार, कंहिं जो असां कॾहिं पाणी बंदि कयो आहे? असांजे पुरखनि त हिन सिंध माता खे स्वर्ग कयो, पोइ छो असांजे लाइ इहा नरक कई वई आहे? छो असांजे लाइ नरक कई वई आहे? असांजे वॾनि त पंहिंजे रत जो रेज वहाए सिंधु बादशाह खे तारो तार वहायो। 50,000 सालनि खां सिंध जी तहज़ीब खे पंहिंजे रत सां लिखंदा रहिया। पोइ छो बेगुनाह असांखे मारियो थो वञे? लाशनि जे मथां मिलनि था बेकसूर लाशा। ॿुधाए काका, ॿुधाए त असां वञूं त काॾे वञूं? असां इहा छुटी कोन छॾींदासीं काका, कोन छॾींदासीं। हौसलो कर, हौसलो कर।
मां मञा थो त तव्हां सां वॾो ज़ुल्म थियो आहे, बल्कि कहर थियो आहे। असीं तव्हांजे दर्द में भाङी भाईवार आहियूं। असीं नेचे त तव्हांजा ॾोहारी आहियूं, ॾोहारी। छा कजे? ॾिसजाए रब पाक जी इहा देग त पती ये ज़ालिम इन देग में सड़ंदा ऐं पचंदा, जिन हिन धरतीअ ते अना ई ॾाठ जा बब्बड़ ॿाड़े छॾिया आहिनि, बब्बड़। हौसलो कर, इंसाफ़ थींदो। ख़ुदा वटि देर आहे पर अंधेर न आहे। ॿुधाए काका, ॿुधाए त असां त तव्हांजा मित्र हुयासीं न, असां त तव्हांजा भाइर हुयासीं न, पर अॼु जेके धारिया ॿाहिरि आया उहे तव्हांजा पंहिंजा थी विया, तव्हांजा भाइर थी विया। ऐं असीं जेके धरती धड़ी आहियूं अॼु उहे धारिया थी वियासीं, अॼु उहे धारिया थी वियासीं। काका, आख़िर असांजो अपराध कहिड़ो आहे जो असांखे बेॾोह मारियो थो वञे? इन जे करे त असां हिंदू आहियूं। इन जे करे तव्हांखे रब जो वास्तो आहे, भॻवान जो वास्तो आहे, असां ते अन्याय न कयो, ज़ुल्म न कयो असां ते। भली असां हिंदू आहियूं पर आहियूं त सिंधी न। भली असांखे मारे छॾनि, कोई छॾनि काका, पर असां इहो सिंध कोन छॾींदासीं, काका। इहा सिंध कोन छॾींदासीं। लाल शहबाज़ कलंदर जी इहा नगरी छॾींदासीं, सचल साईं जी सिंध कोन छॾींदासीं, मिठाई सरकार जी भोए। भली असांखे मारे छॾनि, कोई छॾनि, पर असां सिंध कोन छॾींदासीं, सिंध। कातीअ हेठां कंध पोइ बि नारा मींहं जा, सिंधड़ी तुंहिंजो सौगंध, मरदासीं त बि मुर्ख दे। ऐं सिंध माता तोखे राम चंद प्रणाम। ऐं माता जे मां मरी वञा त मां जो बलिदान ॾेई वेंदुसि, पर तोसां मोहबत ख़तम कोन कंदुसि मुंहिंजी माता। असां चाचा कोन छॾींदासीं सिंध, असीं तव्हां सां गॾु आहियूं, असां कोन छॾींदासीं, गॾु आहियूं तव्हां सां, कोन असीं छॾींदासीं, ॾोही आहियूं, नेकनि तव्हांजा ॾोही आहियूं। कोन छॾींदासीं सिंध काका।